खैरपुर नाथन शाह में वफ़ा नाथन शाही लाइब्रेरी मुकम्मल तौर ते तैयार हुजण बावजूद अञा ताईं अवाम लाइ फ़ाल न कई वई आहे, जंहिं सबबि इल्मी, अदबी ऐं तहक़ीक़ी हलक़नि में सख़्त मायूसी पकिड़िजी वई आहे। 13 सालनि वारे अरसे दौरान बार बार एहतिजाज करण बैदि जुड़ी रासतियल लाइब्रेरी सक़ाफ़त खाते जी नाअहली सबबि खुली न सघी आहे। शहरियुनि, शागिर्दनि, अदीबनि ऐं समाजी धुरियुनि जो चवणु आहे त सक़ाफ़त खाते जी नाअहली जी ग़ैर संजीदगी सबबि ही अहम अदबी मर्कज़ बंदि पियो आहे। लाइब्रेरी इल्म, शऊर ऐं तहक़ीक़ जो अहम मर्कज़ हूंदी आहे। इहा न सिर्फ़ किताबनि जो ज़ख़ीरो हूंदी आहे, पर समाज जे ज़हनी ऐं फ़िक्री तरक़्क़ी जो बुनियाद पिणु बणिजंदी आहे। लाइब्रेरियूं शागिर्दनि, उस्तादनि, मुहक़क़िक़नि, अदीबनि ऐं आम पढ़ंदड़नि लाइ ॼाण हासिल करण जो बहितरीन ज़रियो आहे। लाइब्रेरी माण्हुनि में मुताले जी आदत पैदा करे थी, जंहिं सां इल्म में इज़ाफ़ो, सोच में पुख़्तगी ऐं शऊर में वाधारो अचे थो। जदीद दौर में भी लाइब्रेरियूं इल्मी ऐं अदबी तहक़ीक़ी सरगर्मियुनि लाइ इंतहाई अहम हैसियत रखनि थियूं, छाकाणि त हिते मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते किताब, रिसाला, अख़बारूं ऐं तहक़ीक़ाती मवाद मौजूद हूंदो आहे। पर अफ़सोस जो लगातार इख़्तियारियुनि जी ग़फ़लत सबबि अॼु ताईं हिन खे बाक़ाइदा तौरु शुरू न कयो वियो आहे। शहरियुनि मुतालबो कयो आहे त सिंध हुकूमत जे सक़ाफ़त वारो सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह फ़ौरी तौर ते नोटिस वठी लाइब्रेरी खे फ़ाल बणाइनि, जीअं शागिर्द, मुहक़क़िक़ ऐं आम माण्हू हिन इल्मी इदारे मां फ़ाइदो हासिल करे सघनि।